नाज़रीन, सॼी सिंध जियां दौड़ तालके में बि चौपाई माल में लंपी बीमारी पखिड़िजी वई, जंहिं करे मालवंद माण्हू सख़्त परेशानियुनि जो शिकार आहिनि। उन हवाले सां रिपोर्ट कयो आहे निसार लाशारी। दौड़ तालके में जानवरनि में चमड़ी जी बीमारी लंपी स्किन डिजीज़ तेज़ी सां फैलिजी रही आहे, जंहिं करे मालवंदनि में ॻणती जी लहर छायल आहे। मालवंदनि जो चवणु आहे त गवर्नमेंट पारां असां सां वैक्सीन जे हवाले सां को बि सहकार न पियो कयो वञे। उन्हनि जानवरनि जी इन ख़तरनाक वबा बाबति पंहिंजा वीचार आवाज़ टीवी न्यूज़ सां कुझु हिन रीति वठा। मालवंद माण्हू आहियां, वापारी माण्हू। असां माना लंपी स्किन हिकिड़ी बीमारी हली रही आहे, सो मां बाला ऑफिसरनि खे, मोहतसबनि खे, वज़ीर आला खे, लाइव स्टाफ खे अर्ज़ु थो कयां त महिरबानी करे असांजे जानवरनि खे एडवांस जेको आहे सो स्प्रे कराए वञे ऐं इंजेक्शन जेको आहे सो करायूं वञनि, जीअं असां इन वॾी बीमारी खां बची सघूं। वबा हली रही आहे जानवरनि जी बीमारी, उन जे बचाव जे लाइ असां गवर्नमेंट सां अपील था कयूं, जीअं त अञा ताईं असांजे दौड़ तहलका दौड़ में को बि अञा वैक्सीन वग़ैरह असांजे माल खे न लॻी आहे। असां पंहिंजी मदद पाण करे अल्हम्दुलिल्लाह अञा ताईं असां पंहिंजे माल खे बचायो आहे। असांजे गवर्नमेंट खे हीअ अपील आहे त असांजे माल खे वैक्सीन कई वञे ऐं इन मच्छरनि जी दवा जे लाइ बि अञा ताईं को डॉक्टर हीअ नवाबशाह तहलका दौड़ जो स्प्रे जे लाइ या दवाऊं को बि असांखे न मिलियूं आहिनि। ऐं हिते असां वटि को बि जेको अॼु ॾींहं ताईं डॉक्टर सरकारी तरफ़ सां कंहिं बि असांजी मदद न कई आहे। आस पास तमामु किनी बीमारी माल में हले पई थी, जेको लंबी स्किन चवनि था, फोड़ा जांच निकिरनि था, उहो तमामु ॾुखी बीमारी आहे। असां वटि हिते 4 लख खां वठी 12 लख 14 लख ताईं जानवर ॿधल आहिनि। असांजी अॼु ॾींहं ताईं कंहिं बि सरकारी तरह ते कंहिं बि सार न लधी आहे। असांजी गुज़ारिश आहे गवर्नमेंट खे महिरबानी करे एडवांस में असांखे वैक्सीन ॾिनी वञे, जीअं असां पंहिंजे जानवर खे हणूं ऐं लखनि जे नुक़सान खां असां बचूं। DC साहब जेको ऐलान कयो आहे मच्छरनि जे लाइ, अॼु ॾींहं ताईं असां वटि हिते को बि मच्छरदानी या स्प्रे वग़ैरह कंहिं बि न कराया। दौड़ तालके जे मालवंदनि गवर्नमेंट ऐं लाइव स्टॉक खां इहो मुतालबो कंदे चयो आहे त खेनि जानवरनि जे बचाव लाइ फौरी वैक्सीन मुहैया कई वञे, जीअं हू किरोड़नि जे नुक़सान खां बची सघनि। कैमरामैन सिकंदर लाशारी सां गॾु निसार लाशारी, आवाज़ TV न्यूज़ दौड़।